अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। अॼु जे हिन वीडियो में हिकु इंतिहाई बहितरीनु ऐप जे बारे में तव्हांखे शेयर कंदा हलंदासीं, जेको आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि स्टूडेंट्स जे लाइ, जेके बुक PDF बुक गवर्नमेंट जे तरफ़ां मिलणु बंदि थी चुका आहिनि। ऐं जेको आहे सो असांखे हिकु अहिड़ी एप्लीकेशन जे बारे में जेको इंफॉर्मेशन मिली आहे, जेको फ्री अवेलेबल आहे असांजे प्ले स्टोर ते, जंहिंजो नालो आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड। हिन एप्लीकेशन में पहिरें क्लास खां वठी लास्ट 12वीं क्लास ताईं जेको आहे सो हर बुक अवेलेबल आहे। जेको आहे सो ही तव्हांखे एप्लीकेशन नज़र ईंदी हूंदी, त हिन में सभु उहे बुक अवेलेबल आहिनि जेके असांखे जेको आहे सो ज़रूरी आहिनि। पहिरें खां वठी 12वीं ताईं असांखे कंहिं बुक ख़रीदण जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु हिन एप्लीकेशन खे डाउनलोड कंदासीं ऐं हीअ जेको आहे सो हिन में असांखे जेको आहे सो कंहिं पैसा पे करण जी ज़रूरत न आहे, को असांखे जेको आहे रजिस्ट्रेशन या को बि बिल पे करण जी ज़रूरत न आहे। सिंप्लीफाई असां हिन खे डाउनलोड कीअं कंदासीं? डाउनलोड करण जे लाइ हलिया ईंदासीं असांजे प्ले स्टोर में असां हिते सर्च बार में लिखंदासीं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड। जीअं त टाइप थियल हो, जेको आहे सो सभ खां पहिरीं 2 नंबर ते जेका एप्लीकेशन हूंदी इहा ई आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड। हिन में हर उहे बुक्स अवेलेबल आहिनि जेके असांखे ज़रूरी आहिनि, त हितां मां तव्हां हर हिकु बुक खे एक्सेस करे था सघो। अगरि हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु करे छॾिजो, ऐं पंहिंजे दोस्तनि ॾांहुं शेयर ज़रूरु करे छॾिजो, जीअं उन्हनि खे बि इहा इंफॉर्मेशन थिए त हीअ किथां असांखे कीअं एक्सेस करे था सघूं हिन बुक्स वग़ैरह खे। अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त चैनल खे लाइक सब्सक्राइब करे छॾिजो। अहिड़ा असां पंहिंजे चैनल ते टेक जे रिलेटेड ऐं एजुकेशनल वीडियोज़ अपलोड कंदा रहंदा आहियूं। थैंक्स फॉर वॉचिंग।